अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि आलमीन। हुज़ूर पाक साईं मुंहिंजे इन दोस्त जा सलाम पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाइजो, मुंहिंजी फैमिली जा सलाम बारगाह में क़बूल फरमाइजो, मुंहिंजे दोस्त खे पंहिंजी फैमिली सां गॾु हिते अचण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाइजो, हू पाण अची तव्हांखे हिते सलाम पेश करे सघे एतिरी तौफ़ीक़ नसीब अता फरमाइजो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि आलमीन। पाक साईं मुंहिंजे दोस्त जा सलाम क़बूल फरमाइजो, मुंहिंजी फैमिली जा उनखे रियाज़ुल जन्नह में अचण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाइजो, पंहिंजी फैमिली सां उनजी परेशानी दूर थिए, मुंहिंजी सेहत मिले, इज़त मिले। वाह हिते मां जन्नत में वेठो आहियां,
हर कंहिंखे पंहिंजी फैमिली यादि ईंदी आहे, ॿिया यादि ईंदा आहिनि। तव्हां मुंहिंजा भाउ आहियो, मुंहिंजी फैमिली वांगुरु आहियो, तव्हां मूंखे यादि आहियो। हुज़ूर पाक सलाम क़बूल फरमाए, तव्हांखे हिते अचण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। आमीन। अस्सलाम वालेकुम या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि अलमीन। हुज़ूर पाक साईं मुंहिंजे इन दोस्त जा सलाम पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाइजो। मुंहिंजी फैमिली जी तरफ़ खां सलाम क़बूल फरमाइजो, उनखे पंहिंजे दरवाज़े ते अचण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाइजो।